तो आया जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो त मां चंद पंहिंजा वीचार वंडिया तव्हां सां। ख़ुदा खां पोइ हिन धरतीअ ते जेको बि कमु आयो आदम जो कयल। अलाह साईं जेका काइनात ठाही जोड़ी, उन खां पोइ धरतीअ ते जेको कुझु नयूं नयूं शयूं ठहनि थी पियूं, कंस्ट्रक्शन अचनि थी पियूं, नवां माहौल जुड़नि था पिया, नवां समाज जुड़नि था पिया, उहो माण्हू जो कमु आहे जंहिं कयो आहे। ऐं उन में वॾे में वॾो किरदारु जेको आहे सो ॿिनि कैरेक्टरनि जो आहे, हारी ऐं मज़दूर। हारी ऐं मज़दूर जेके न हुजनि त असांजी एग्रीकल्चर ख़तमु थी वेंदी, असां खाइण पीअण लाइ असां वटि कुझु कोन बचंदो। मज़दूर न हूंदो त इहो असांखे ओढ़ण लाइ असां वटि कुझु कोन बचंदो। हीअ ट्रांसपोर्ट आहे, मुख़्तलिफ़ ब्रिजूं आहिनि, मुख़्तलिफ़ रोड रस्ता आहिनि, कारखाना आहिनि, इहो हलाए पोरियत पियो थो हिन खां वठी। तारीख़ में जाती थी पाइजे त बुखे पेट सां वरी रहियो बि इहो ई कैरेक्टर आहे। त हुन जेको ठाहियो जोड़ियो, जेको पैदा कई, उन ते चंद माण्हू तसलुत करे विया, उन जी पैदावार ते उहो गिरफ़ करे विया ऐं पाण ख़ुशहाल रहिया। पहिरों जागीरदारी निज़ाम हो, उन खां अॻु में शिकारी निज़ाम हो। शिकारी निज़ाम उहो टाइम हो जंहिं वक़्त में आदम जो माण्हू जो गुज़र सिर्फ़ु शिकार ते हूंदो। तंहिं वक़्त बि ईअं हूंदो हो त जेको बि शिकार थींदो हो, जेका फैमिली कंदी या ख़ानदान कंदो हो या कंहिं कबीले वारा शिकार कंदा त उहो पाण में गॾे वंडे हिसाब पती करे सभिनी खे हिकु जेतिरो ॾींदा हुआ, छो जो सभु उन कबीले जा या उन ॻोठ जा फ़र्द हुआ, माण्हू हुआ। अॻिते हली उहो शिकारी दौरु जेको हो सो आहिस्ते आहिस्ते पुठिते पवंदो वियो, छो जो माण्हू वरी इहे हरणियूं, ॿकरियूं, मेंहूं वग़ैरह हूअं हिकिड़ो शिकार करे ॿियनि खे कुझु कोन चवंदो। हाणे उन वरी पाण वटि गॾु करणु शुरू कया, वाड़ा ठाहे उन्हनि जो जानवर हुन रखणु शुरू कया। इतां शिकारी दौर मां निकिरण खां पोइ जागीरदाराना दौरु शुरू थी वियो। त जागीर छा आहे? जॾहिं हुननि माण्हुनि ॾिठो थिए त पाणी ख़तमु थी विया, चारो न आहे, माल बुख मरंदो, त असां बि बुख मरंदासीं। त हुननि पंहिंजा इलाइक़ा, पंहिंजी जूई छॾी ऐं उन्हनि इलाइक़नि में विया जिते तक़रीबन सॼो साल पाणी ऐं माल लाइ चारो हूंदो हो। पोइ हुननि वञी पहिरियों हिकिड़े नंढड़े टुकड़े ते कब्ज़ो कयो, पंहिंजी कस्टडीअ में थोरा थोरा टुकड़ा आंदनि, पाण खे पंहिंजे माल खे तातणु लॻा। हाणे थी अचे जागीरदारी। हूअं हो ज़मीनदार जंहिंखे थोरो टुकड़ो हूंदो हो पंहिंजे माल जे लाइ, वरी जॾहिं ॿियनि कबीलनि या ॿियनि माण्हुनि ॾिठो त यार हिन जो माल बि ख़ुशहाल आहे, पाण बि जोप लॻो पिया थियो ऐं पाणी बि आहे, सभु कुझु आहे, हली छो न पाण बि हिन सां भरिसां वियूंसि, हिन सां छो न तालुक में अचूं। उन्हनि हमराहनि वटि वरी ॿिया माण्हू आया, पर हाणे जीअं त उन्हनि जे कबीले जा न हुआ, उन्हनि जा माइट मिट न हुआ, तंहिं करे हाणे ईअं हिते थियो त तव्हां असांखे हिसो पती ॾींदो। हीअ जेको ज़मींदारी, हारी, हुकूक, फलाणी फलाणी शयूं आहिनि, उनजी बुनियादु इहा आहे त अॻे वेठलनि नवनि आयलनि खां पंहिंजी ज़मीन जा टुकड़ा उन्हनि खे ॾिना, जेका मिल्कियत बि हिननि जी थी वई, जेको अॻे वेठो हुते, ऐं प्लस उन मुंहिंजो हुननि खे पैदावार मां हिसो ॾियणु शुरू कयो। ईअं आहिस्ते 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 सॼी दुनिया ते जागीरदारी वजूदु वरितो। लॉर्डज़म चइबो आहे, उहो फैलिजी वियो। थोरो अॻिते हली वरी पोइ हुननि पैसा इन्वेस्ट कया, कपह मां, कणिक मां, ॿियनि शयुनि मां हुननि नंढियूं नंढियूं शयूं, नंढियूं नंढियूं कलूं ठाहियूं, नंढा नंढा कारखाना ठाहिया आहिनि ऐं उते हुननि ॿियनि माण्हुनि खे वरी मज़दूर करे रखियो। हाणे पोइ ट्रांसफ़र थी वियो कारखाननि ॾे, सनत ॾे, ओॾे उहो माण्हू जेको सिर्फ़ु हारपो कंदो हो, हाणे उहो पोरियत थियो, मज़दूर थियो कंहिं कारखाने जो, कंहिं मिल जो, पेड माण्हू हूंदो उहो। इहो चकर हलंदो रहियो। 1491 में कोलंबस अमेरिका ॻोल्हे लधो, उते इन कब्ज़ो कयो अमेरिका ते, असुल जेको कारनि जो मुल्क आहे।
उन जे कब्ज़े थियण खां पोइ सॼो यूरोप जा 15-16 मुल्क ते अमेरिका पहुता, जिन मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते कब्ज़ो करे उहे पंहिंजी नाले स्टेट कयूं। हीअ यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, माना इलाही रियासतूं आहिनि अमेरिका जूं। उहे टुकड़ा उन्हनि जे पाण में गॾु कयनि। उहे छो कयनि, हू पाण में छो गॾिया? इन करे गॾिया त हीअ जेके कारा आहिनि, जेके पहाड़नि ते चढ़ी विया आहिनि, जेके झंगलनि में हलिया विया आहिनि, जबलनि ते चढ़िया विया आहिनि, इहे हिते त हमला पिया था कनि। हाणे हिकिड़ो ॼणो थी त मारिजी वेंदासीं। तंहिंजे करे सभु स्टेट्स पाण में गॾिजी हिकिड़ो मुल्क ॾियो, उनखे अॻिते वधायो ऐं पाण खे हुननि खां बि बचायो जेको असुलु धरती धणी आहिनि कारा, ऐं प्लस जेका अञा यूरोप खां लोध अचे थी उन खे बि रोकियऊं ऐं पंहिंजे टुकड़े खे बचाइण जे लाइ हिकिड़ी गॾियल फ़ौज तरतीब ॾियो वग़ैरह। इहो कमु हलंदो रहियो। यूरोप 17वीं सदीअ में मज़हब जे कंट्रोल मां निकिरी वियो। कलीसा माना जेको ईसाइनि जा आहिनि, इहे मर्कज़ इबादत मान जा, न त उन्हनि जो कंट्रोल हूंदो हो कलीसा जो मज़हबी तौर ते। जीअं असां वटि आहे हीअं, उहे बादशाहनि सां ॿिठो हूंदा हुआ ऐं हारी ऐं पोरियत ऐं अवाम जे हू ख़िलाफ़ु फ़तवाऊं ॾींदा हुआ। यूरोप वारनि छा कयो, किन बि मुफ़क़रनि जे हवाले सां, किन बि माण्हू सुठनि हवाले सां हुननि मज़हब खे, कलीसा खे पंहिंजे मुल्क जे सिस्टम मां साइड ते करे छॾियो। कारखाना वधणु शुरू थी विया, मिलूं वधणु शुरू थी वियूं, पर पोरियत जी हालति वरी साॻी रही त हू तक़रीबन 16 खां वठी 20 कलाकनि तोड़ी, कॾहिं कॾहिं 22 कलाक, कॾहिं कॾहिं 24 कलाक बि मज़ूरी कंदो हो। ठीकु आहे, अमेरिका वारा कीअं बि आहिनि, कहिड़ो मज़हब रखनि था, छा बि आहे, कुझु बि आहे, पर शिकागो वारनि खे सलाम आहे। शिकागो शहरु आहे जेको अमेरिका जो, उते हिकु नंढी तंज़ीम ठही पुरियतनि जी, मज़ूरनि जी, जिन चइबो आहे छाजी ॻाल्हि छाजी वाड़, असांखे 2 शयूं त करे ॾियो। पहिरियों त असांजी टाइमिंग घटि कयो। हे जो असां 16 कलाक 20 कलाक कमु कयो त घर वारनि खे किथां मोॾियूं, ॿियनि शयुनि खे कीअं मोॾियूं, कीअं हली सघंदासीं। हिकिड़ी टाइमिंग घटि कयो ऐं नंबर 2 असांजी उजरतूं, मुआवज़ो उहो वधायो। उहा तंज़ीम स्ट्रांग थी वई, मज़बूत थी वई, हुन वॾो कमु कयो। पोइ 1886 में, हीअ जेको अॼु ॾींहुं थो मल्हायो वञे पियो, 1886 में शिकागो में मज़दूरनि जो वॾो हिकिड़ो इज्तिमा थियो। वॾियूं ॾियाटियूं, वॾा सिज, वॾा तारा, लखनि जी तइदाद में मौजूद ते गॾु थिया। त जेको सरमाएदार हो उनखे चूचड़ी लॻल हुई त गॾु थींदा, इहे असांखे कोन छॾींदा। हुननि अॻे हिकिड़ो प्लान कयो हो त इन ॾींहं ते, जंहिं ॾींहुं हिननि जो जलसो आहे गैदरिंग आहे, उन ॾींहं ते हिननि खे छॾिणो न आहे। पोइ उन ॾींहं ते हिननि शिकागो में सरमाएदार जा जेके एजेंट हुआ, उन्हनि डायरेक्ट मज़दूरनि ते गोलियूं हलायूं, उनखे क़तलु कयो, जंहिंमें 8-9 ॼणा उते शहीद थी विया, ॿियनि ते वरी केस हलिया। पर हुनजी क़ुर्बानी रायगाह न आई वई, हुननि जी क़ुर्बानी कमु लाथो आहे। अॼु असां जेको वेठा हिते पिया था ॻाल्हि कयूं, किथे भिरिया, किथे शिकागो अमेरिका, त उहा उन्हनि जी क़ुर्बानी आहे। त हुननि पाण जे उन्हनि माण्हुनि खे जेके संदनि जहिड़ा हुआ, उन्हनि जे लाइ हिकिड़ो वर्ल्ड ते, हिकिड़ो दुनिया ते ॾींहुं मुक़ररु कराए, बाबा मज़दूर जो ॾींहुं, ऐं मज़दूर खे सलाम बि आहे, सलूट बि आहे। इहा शइ ज़हन में हुई। हाणे हिकिड़ी मां शइ पढ़ंदुसि, थी सघे कुझु खोटो आहे त इन में हुजनि, ऐं थोरो फील बि केरु करे। छो पोरियत ख़ुदा जो दोस्त आहे। छो पोरियत ख़ुदा जो दोस्त आहे। छो त ख़ुदा ख़ुदि पाण पोरियत परवरदिगार आहे। छो त ख़ुदा ख़ुदि पाण पोरियत परवरदिगार आहे। जंहिं जोड़ियो ही इसरार आहे। जंहिं जोड़ियो ही इसरार आहे। जनसार आहे। जनसार आहे। धरतियूं, गिरह, सिज मंडलियूं, कहकशाऊं, नेबेलाऊं,
ब्लैक होल ऐं हा हू अॼु बि कार सां आहे ऐं हा हू अॼु बि कार सां आहे कम सां आहे अॼु बि कार सां आहे बेकार न आहे जीत जणियनि बेजान जानदारनि दरियानि समुंडनि जबलनि रेगिस्ताननि मैदाननि पोठनि रुञुनि में निपाए पियो फुटाए पियो निपाए पियो फुटाए पियो छो पोरियत ख़ुदा जो दोस्त आहे छो त ख़ुदा ख़ुदि पाण पोरियत परवरदिगार आहे महिरबानी।